अल्लाह ताला अवाते पंहिंजूं 10 रहमतूं मोकिलींदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लायका, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल या जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे तसरा त अर्श मुअल्ला ताईं कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम, दरूद भी त सलाम भी। सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, गैबदान नबी जे मथां, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमद तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। रसूलुल्लाह जे आमद जे महाबे, तशरीफ़ जे महाबे ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। ये उहो दौर हो जंहिं दौर में इंसान तमामु भुलिजी रहा हुआ। इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन।
ए मुंहिंजा हबीब तुंहिंजी आमद खां अवल सॼी काइनात पधरी गुमराही में हुई। इन्हीअ वक़्त में सरकार मदीना जो इन काइनात में कदम पहुचे थो। रब करीम शिरक के काफ़ूर करे पंहिंजे हक़ जे नारे खे बुलंद फरमायो। तव्हांजो इहो नारो क़ाइम ऐं दाइमा थींदो रहंदो। इहा दुआ घुरो त रब्बुल इज़्ज़त सदके पंहिंजे प्यारे शान जे असांजी निस्बत, असांजो वास्तो, असांजो तवसल, असांजो प्यार सरकार मदीना सां आख़िरी दम ते क़ाइम दाम रखे। छो त इहा मोहब्बत जेका आहे ना चीज़ खे चीज़ कंदी आहे, इहा मोहब्बत जेका आहे जन्नत में पहुचाईंदी आहे। तव्हांजे आलो नीगर मौलाना नसरुल्लाह शाह तमाम प्यारो खिताब सरकार जो शान इज़्ज़त अज़मत बयान फरमाई। अल्लाह ताला इन्हीं पंहिंजे बाननि जा इहे गुफ़्तगू बयान क़बूल फरमाई। इहा भी दुआ है तो ये आवाज़, ये सद, ये फरियादूं, ये सलातो सलाम मौला करीम गुंबद खरा में पहुँचाए। हिन आजिज़ अवां जे साम्हूं एक आयत करीम तिलावत कई आहे। जंहिं आयत में अवल खां वठी आख़िर ताईं सरकार मदीना जो शान आहे, इज़्ज़त अज़मत तारीफ़ आहे। हे उहा तारीफ़ आहे, उहो शान आहे जो सरकार जे बाग़ार में दाख़िल थियण शफ़ा जो ज़रियो आहे। इन वक़्त जी हालात खां हर मुसलमान बख़ूबी वाक़ुफ़ आहे। इहो दौर आहे, उहो वक़्तु आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त में ॿी का बि ज़रूरत न आहे, बसि ज़रूरत आहे इश्क़ नबी जी ज़रूरत आहे। इहो इश्क़ ना चीज़ खे चीज़ कंदो आहे, इहो इश्क़ उन मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची न सघे। हे बि अव्हां खे अल्लाह पाक पंहिंजे कर्म सां इश्क़ वारी दौलत सां हिन महफ़िल में पहुचायो आहे। हीअ महफ़िल का मामूली न आहे, हीअ महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे। जंहिं महफ़िल जो एॾो शान मान इज़्ज़त अज़मत आहे त सलाह कयो जेको सिक सां ईंदो पंहिंजो ख़ुदा जे करम सां झोलियूं भरे मोटंदो। महरूम ईंदो न क़बूल थी वेंदो। हिन महफ़िल में तो असांजे मथां मलाइकनि जूं सिफ़ा पीही रहियूं आहिनि। सिफ़ा में सिफ़ा, सिफ़ा में सिफ़ा, ताज इहे सिफ़ा अर्श मुअल्ला जे हेठां पहुची रहियूं आहिनि। इन्हनि सभिनी जी अव्हां लाइ दुआ आहे, या अल्लाह इन्हनि तुंहिंजे बंदनि ग़ैब ते ईमान आंदो आहे, तुंहिंजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा जे फ़रमान खे सचो सम्झी उन फ़रमान खे सीने में सांढे पंहिंजा घर तो रब जे हवाले करे पंहिंजा क़ीमती वक़्त सीड़ाए सवारनि ते पैदल अचे न महफ़िल में शरीक थिया आहिनि। इन्हनि जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ कयो। हिन महफ़िल में शरीक थियण लाइ ख़ुदा जे फ़रिश्तनि जी बि तौला दुआ आहे। मालूम थियो हीअ महफ़िल का मामूली न आहे। जीअं कंहिं काठ जे टुकड़े ते के अखर लिखियल हुजनि, पाणी विझी उहे अखर मेट, त अहिड़ी तरह जेके बि असांजा गुनाह
कागज़नि ते लिखियल आहे कुदरती कागज़ हार मलाइकनि लिखिया अॼु उहे अखर तुंहिंजा गुनाहनि जा मलाइक धोई रहिया आहिनि उते नेकी लिखी रहिया आहिनि। हाणे हिकु मर्तबो मोहब्बत निस्बत सां सरकार ते दरूद मोकिलियो त मालिक साईं तव्हां ते पंहिंजो रहमतूं मोकिलियो। बुलंद आवाज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही दरूद शरीफ और मामूली ना है। सरकार जो वक्त आ अज भी नबी साईं जो वक्त आ। एक असहाबी नबी अलैहिस्सलाम जो समंदर के किनारे ते बुलंद आवाज़ सां खुश ऐलान सां दरूद पढ़ी रहियो आहे। उन समुंड के किनारे जी वट में एक मच्छी हली रही है जैसे करण ते वो प्यारो प्यारो मिठो आवाज़ पहुतो पंहिंजा पर खिनेड़े ॿुधण लगी आहे। सहाबी दरूद पढ़ंदो रहे थो मच्छी ॿुधंदी रही थी। घणे वक्त खां बाद असहाबी दरूद खां बस कई मच्छी रवानी थी वई। ॿिए ॾिहाड़े ते उन मच्छीअ खे हिकु मारीअ पंहिंजे ॼार में फासायां अची बाज़ार में विके। हिकु दुकानदार मच्छी खे ख़रीद कयो। हिकु मदीने जो सहाबी पंहिंजे घरवारी खे चवे थो अॼु दिलि घुरे थी त बचल खे मच्छी खारायूं। पंज वठी आहे ही बाज़ार में आयो उन मच्छीअ ते नज़र पहुती जेका दरूद ॿुधी रही। तमामु सोने प्यारे नज़ारे में ही मन ख़रीद उहा मच्छी करे घर वठी आयो। ज़ाल खे चए त हिनखे सोणी तरह पचा चङी तरह पचा मां थोरे अरसे में मोटी अचां थो त बचण सां गॾु मानी खाऊं। ये काठियुनि जो ढेर पियो आहे इहो तोला काफ़ी आहे अञा बि बची पवंदो। साहबी निकिरी वियो ॿाहिरि। माई बर्तन में धोई मच्छी रखी हेठो बाहि ॾींदी वई बाहि भरंदी वई बाहि कोला थी वई काठियूं सड़ी वियूं। मच्छीअ खे तओ न आयो मच्छीअ खे त तओ न आयो पर जंहिं मर्तन में मच्छी रखी वई उहो बि उहे थधो लॻो पियो आहे। घरवारी हैरान थी वई हे कहिड़ी कुदरत जी मां त सम्झ न सघां थी असांजो अकुल कासर आहे मालिक जी कुदरत आहे। हिन जो मसो आयो ॾे ख़बर ताम तयारु आहे चए मानी त तयारु आहे पर भाॼी तयारु न आहे हीअ हक़ीक़त आहे। वो हैरान थी वियो हिन खे ॻाल्हि सम्झ में न आई। वो मर्द पंहिंजे घर में सोधो मच्छी खणी सरकार जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। सारी हक़ीक़त सरकार जे साम्हूं बयान थो करे अर्ज़ थो करे। पाण करीम जन इशारो कनि था मच्छीअ ॾे मच्छी ॻाल्हाए थी या रसूल अल्लाह मां पाणी में हलंदड़ समुंड जे किनारे सां हलां पई हिकु मिठो मिठो प्यारो आवाज़ दरूद जो मुंहिंजे कननि ते पहुतो। मां पंहिंजा पर खिलेड़े उन दरूद खे ॿुधो। काफ़ी अरसे ताईं आवाज़ ईंदो रहियो आवाज़ बंदि थियो। मां रवानी थी वियुमि। मूंखे माड़ीअ ॼार में फासाए बाज़ार में विकियो। इन तुंहिंजे साहबी ख़रीद करे मूंखे घर खणी आयो। वधीक इहा ख़बर पंहिंजे साहबी तव्हां पुछो हुन सारी हक़ीक़त कई त पाण फरमायो त हिकु मच्छी दरूद जो पढ़णु ॿुधे थी पई उन खे बाहि न साड़े पर जेको असां ते दरूद मोकिलींदो उन खे बाहि कीअं साड़े। ही दरूद भी जहन्नम जे बचण जो ज़रियो आहे।
जो अल्लाह पाक इन उम्मत के नसीब किया है ये वो दरूदा है वो दरूदा तेरे तुझो आवाज सरकार मदीना ताईं पहुंचे तो मुझो दिल पर हथड़ा मुबारक करे तो ला शफा जी दुआ करे अल्लाह ताला फरमाए थो वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक ए मुंहिंजा हबीब ऐलान कर पंहिंजी उम्मत खे हुकुम अल्लाह जो अज ऐलान तुझो ही ऐलान त जे करे अवां पंहिंजी जान मथा जुल्म करे वे हो तकलीफ़ जी हालत जुल्म करे वे हो कसरत सां गुनाह कयो छा कयो जाऊक तुझी बारगाह में हाज़िर थियन यानी गुनाहगार बदकार लाइ हुकुम त मुंहिंजे नबी जी बारगाह में हाज़िर थियो जॾहिं उते तव्हां मुंहिंजे नबी जी बारगाह में हाज़िर थियो छा कयो फस्तगफिरुल्लाह अल्लाह का माफ़ी घुरो अल्लाह खे अर्ज़ु कयो उन तव्हांजी माफ़ी घुरण खां बाद वस्तगफर लहुम रसूल मुंहिंजो रसूल बि अव्हां लाइ शफ़ा जी दुआ कंदो पोइ उन दुआ घुरण खां बाद लबजदुल्लाह तवाब रहीमा पंहिंजे अल्लाह खे तव्हां बख़्शींदड़ महिरबानी कंदड़ लहंदव त पतो पियो नबी जी बारगाह हर दर्द जी दवा है हर साल जो सवाल क़बूल थो थिए पियो ही असांजो नबी जंहिंजो शान एॾो त आला बाला है जो हर नबी जो शान हिकु तरफ़ ही शान हर शान खां आला है मदीने वारो साईं अल्लाह जो प्यारो नबी सच्चो नबी ही अल्लाह जो करम आहे हिन उम्मत मथां सैयदना मूसा अलैहिस्सलाम के शर्फ मिलियो अल्लाह सां हम कलाम थियो मुंहिंजे नबी के शर्फ मिलियो दीदार जो करम हासिल थियो इन लाइ हिकु बुजुर्ग फरमाए थो त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मुअल्ला और है मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते भी रात ऐलान तो करे अर्ज तो करे या अल्लाह रब अरनी उनज़ इलैक मुखे करीब कर दीदार पंहिंजो कराए खुदा फरमा लन तरानी मूसा मुखे ॾिसी तू न सघंदे मगर मुंहिंजे हबीब जो कोई ख़्याल भी कोन हो तवज्जो ही कोन हो खुदा पंहिंजे नबी खे घुराए आसमान जे मथां अर्श जे मथां बीहारे दीदार पंहिंजो करायो त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मुअल्ला और है हजूर जे पर्दे अचण खां बाद ही मशहूर रवायत आहे सियासत जे किताबनि में आहे पर्दे अचण खां बाद हिकु एराबी ॿारवाड़ीअ जो जंहिंखे सरकार सां वॾी मोहबत हुई उन वक़्त में आयो आहे हज़ूर जी ख़िदमत में जंहिं वक़्तु मुंहिंजो साईं पर्दे में तशरीफ़ थियो आहे जॾहिं हज़ूर जे क़बर जे मथां आयो आहे दाह करे नबी करीम जी क़बर मुबारक जे मथां किरी पियो आहे उहा क़बर मुबारक जी मिटी खणी पंहिंजे मथे में विझे थो पियो पंहिंजे मुंहं खे मले थो पंहिंजी जान खे मले थो जे करे इहा मिटी मुंहं खे हणो जान खे हणो नाजाइज़ हुजे हा त अबू बकर सिद्दीक़ झले हा उमर फारूक झले हा उस्मान गनी झले हा शाह मर्दा शेर यज़दा मौला अली शेर खुदा झले हा पर इहा मिटी शफ़ात ही कंहिं न झलियो हिन पंहिंजे मुंहं खे मिटड़ी लाइ
अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह उनज़ुर हालना नज़र करम जी फरमाए मुझे दर्द जी दवा ॿुध ही कलाम अल्लाह तहां ते नाज़िल थियो तहां असांखे सम्झायो सेखारियो इन कलाम अल्लाह में अल्लाह पाक फरमायो तो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुम रसूल लवजल्लाह तव्वाब रहीमा। ए मुझा मौला तुझ नबी जी कब्र साम्हूं आहे और मिट्टी खणी मोहब्बत में पंहिंजे मुंहं खे लाथी आहे। अॼु मुंहिंजे मथां करम थिए मूंखे गुनाहनि जी माफ़ी मिले त कब्र मां आवाज़ आयो ऐ रबी तूं ख़ातिर कर तुंहिंजा गुनाह अल्लाह पाक माफ़ करे। दुआ कयो त ख़ुदा इहो पिरनि जो पार हर मोमिन खे नसीब फरमाए। इहा दुआ घुरो ख़ुदा अॻे न मारे मदीनो ॾेखारे मदीनो ॾेखारे। हिन आज जो निगर हाफ़िज़ अता कल मदीने तरीबा में पहुची आहे पर उते का हिकु पाबंदी सख़्तु आहे जो 5 ॾियारा हिकु न रहनि त अॻु त जिदे में रहणु थींदो हाणे मदीने में रहनि था। उते रहियो राति बि ॻाल्हाइणु थियो हिन वक़्तु बि ॻाल्हाइणु थियो सलाम आज ॾिनो सलाम वरायो इश्क में तड़पे पियो रोए पियो ॻोड़ा पियो ॻाल्हि अवां सभिनी खे मुंहिंजे बचे जे तरफ़ां अस्सलाम अलैकुम न वॾी सिक सां वॾे प्यार सां तव्हां पंहिंजो सलाम मोकिलियो आहे। दुआ घुरोसि तबीअत नासाज़ हुअसि तमामु वॾी तकलीफ़ हुअसि पर दर दर जी दवा पियो करे वीज़ो लॻी आयो टिकट कटिजी आई मां चयो पुटु वञ कंहिं ॾे वञे थो मदीनो हर दर्द जी दवा आहे जेके बि कंहिं दर्द सां वेंदो शफ़ा वठी पोइ मोटंदो तो तसला कर तो बीमार न आहे तो ख़ुशि आहे रब करीम तोखे मदीने में रहायो आहे अन क़रीब तुंहिंजो उमिरो थी वेंदो सभु कुझु थींदो ख़ैर सां रही वरी मोटी अची जा। मां ख़ासि तक़रीर लाइ न वेठो आहियां ही 5 मिंट तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयां थो त कोशिशि कयो जे हिन राह में कोशिशि करे 5 रुपया ख़र्च करे इहो पार पसंदि तव्हांजे मिल्क में कमी न पवंदी तव्हांजी मिल्क त वधंदी। तव्हां अल्लाह ते तवक्कुल रखी पंहिंजो कमु कंदा रहो मालिक साईं तव्हांखे ॾींदो रहंदो। जे सचाईअ सां कमु कयो आहे त इनशाअल्लाह तव्हांजो झोलियूं शाद आबाद थी पर जेकॾहिं तव्हां सचाई सां बि कमु कयो ऐं तव्हांखे पैसो बि गॾु न थियो वञण जी का ताक़त न थी त मूंखे ते ॾोरा ॾिजो। असांजी पंहिंजे पुलनि में सारी ज़िंदगी बलुगत खां वठी हिन गुनहगार इहो पेरियनि पार फसायो वेंदो रहम तव्हांजो ही साल जेको बीमारी वारो गुज़रियो आहे इन में मां रहिजी वियो आहियां। उमेद आहे दिल में तमन्ना आहे वीज़ा मुंहिंजी लॻी वई आहे बाक़ी तारीख़ मुक़ररु थींदी जीअं मुंहिंजो बचिड़ो ईंदो 2 ॾियारा बचिड़े सां रही मां बि अव्हां को मोकिलाए पिरनि जे पार तव्हां लाइ बि दुआ आहे अल्लाह पाक अव्हांखे इहो पार नसीब कंदो। चओ त या अल्लाह अॻे न मार मदीनो ॾेखार हथ खणी चओ या अल्लाह अॻे न मार मदीनो ॾेखार। उमेद आहे हेॾे इत्माम में जेका तव्हां घुरी आहे सभिनी जो आवाज़ आमीन आमीन या रब्बिल आलमीन या रब्बिल आलमीन आमीन। इंशाअल्लाह तव्हांजी दुआ इहा अॼु गुंबद ख़ुदा में ख़ुदा पहुचाए। दुआ घुरो गुनाह जी ख़ुदा असांखे माफ़ी मिले
मिले, ख़ता जी माफ़ी मिले, ईमान कामिल ते ख़ात्मो थिए। रब करीम क़ब्र जी भीड़ खां बचाए, क़यामत जो ॾुख ॾियारो जेको ईंदो उहो ॾियारो असां ते सवलो करे। उन ॾियारे में असांजो हशर उन्हनि सां हुजे, रिफ़ाक़त उन्हनि सां हुजे जिन जी जिन सां असांजी मुहबत आहे। दुनिया में जंहिंखे जंहिंसां मुहबत क़यामत ते ॾियारे उहो उन सां गॾु। जे तोखे दुनिया में नबी सां मुहबत आहे त मैदान आख़िरत में पंहिंजे दिलबर खां परे न वेंदे। जीअं प्यारो बचड़ो पंहिंजे पीउ सां गॾु हूंदो आहे त अहिड़ी तरह हथु तुंहिंजो हूंदो दामन मदीने जी मोर जो। चओ आमीन आमीन। रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा ला तहरिमना अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदका ला शर्र मा इंदना या अरहमर राहिमीन। मुंहिंजा मौला लखनि जे तादाद में ही जमात हथरा खणी तो मिठे मालिक सड़े रही है। असांजी हालत रहम फरमा, असांखे ख़ता जी माफ़ी मिले, गुनाह जी माफ़ी मिले। मुंहिंजा मौला मौत सबके जे मथां बीठो आहे, जो वक़्तु मुक़ररु आहे इन को टारे कोन सघे थो। पर त इहो आहे त अॻे नमाज़ मदीनो ॾेखार, हिकिड़े पिलनि जो पार ॾेखार, हथ क़बूल फरमाए। असांजे दर्द जूं दाहूं, असांजूं आहूं, असांजूं फरियादूं, असांजा सॾ, असांजा सलातो सलाम मदीने तैयबा में पहुचाए। आमना जे लाल वटि पहुचाए, बतूल जे अबे वटि पहुचाए, हसनैन करीम जे नाने वटि पहुचाए। अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़यामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह मग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिका सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह